बुकेरा शरीफ थाने जे हद अंदर मंशियात जो अड्डो हलाईंदड़ मुर्तज़ा पिताफ़ी पारां बुकेरा शरीफ प्रेस क्लब जे सदर सीनियर सहाफ़ी शबीर जरवार मथां कोर्ट सगोरी में दरख़्वास्त दाख़िल कई, जंहिंजो अॼु पेशी हुई, जंहिंमें एडवोकेट महबूब शाह ऐं एडवोकेट मंसूर हैदर जरवार पारां शबीर जरवार जे मथां दाख़िल कई कूड़ी केस जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान मज़बूत दलील ॾिना, जंहिंखां पोइ सेशन जज पारां दाख़िल कयल दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो। इन मौक़े ते शबीर जरवार साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां हमेशह हक़ ऐं सच जी सहाफ़त कई आहे। कोर्ट सगीरीअ पारां मुंहिंजे ख़िलाफ़ दाख़िल कयल दरख़्वास्त रद्द करे छॾी। मंशियात फ़रोश ऐं अॾा हलाईंदड़नि खे ॿुधाइण थो चाहियां त तव्हांजी दाख़िल कयल दरख़्वास्त खां डिॼण वारा न आहियूं। हक़ सच लिखियो आहे। ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां सथ जे साथियुनि खे, झंडू सोलंकी, अमानुल्लाह खोखर, अब्दुल गफ़ार खोखर समेत ॿियनि सहाफ़ियुनि दोस्तनि, वकीलनि ऐं सिविल सोसाइटी जे दोस्तनि समेत हर उन शौर जे थोराइतो आहियां जेको मूं सां हर विख ते गॾु रहिया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।